नून लीग खां पोइ पीपल्स पार्टी बि पीटीआई खे मख़सूस सीटूं ॾियण वारो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो चैलेंज करे छॾियो। मख़सूस सीटुनि बाबति 12 जुलाई वारो फ़ैसिलो वापसि वठण जी इस्तदा। पीपल्स पार्टी पंहिंजी अपील में इलेक्शन कमीशन ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल समेत 11 ॼणनि खे धुर बणाईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त पीटीआई न दरख़्वास्त दाख़िल कई, नई केस में धुर बणी उनखे बिना घुरण जी मख़सूस सीटूं ॾिनियूं वयूं। सुन्नी इतिहाद ऐं पीटीआई अलॻि अलॻि सियासी जमायतूं आहिनि। सुप्रीम कोर्ट ॿिन्ही खे हिकु पार्टी सम्झो। आज़ाद उम्मीदवारनि खे पीटीआई जो करार ॾियण बि कानून जी भञकड़ी थींदी। सुप्रीम कोर्ट जो मुख़्तसिर फ़ैसिलो कानून ऐं हक़ीक़तुनि जे अबतड़ आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ पीटीआई बानी जी आज़ादी लाइ पार्लियामेंट अंदर बुख हड़ताली कैंप क़ाइम करे वरिती। बुख हड़ताली कैंपुनि जो दायरो सूबाई असेंबलियुनि समेत समूरे मुल्क ताईं वधाइण जो ऐलान। बैरिस्टर गौर चयो आहे त असां पहिरें मरहले में अलामती बुख हड़ताल कई आहे। फारम 47 ते क़ाइम थियल जाली हुकूमत इस्तीफ़ा ॾे ऐं ॿीहर शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। अॻूणे स्पीकर असद कैसर चयो आहे त हुकूमती क़दमनि सां मुल्क में गैर यकीनी वारी सूरताल पैदा थी आहे। ॿुधायो वञे त कहिड़े कानून तहत पीटीआई सेक्रेटरीट ते हमिलो कयो वियो। हाणे हिन जाली हुकूमत जे रहण जो को बि जवाज़ न आहे रहियो। उमर अयूब चयो आहे त ही बुख हड़ताली कैंप पीटीआई बानी जी आज़ादी ताईं जारी रहंदी। शिबली फराज चयो आहे त फारम 47 वारी हुकूमत जी ॿेड़ी में एतिरो पाणी दाख़िल थी चुको आहे, हाणे उन जो बचणु मुश्किल आहे। लाहौर पुलिस 9 मई वारनि केसिस में बानी पीटीआई खां जेल अंदर पुछा गछा जो पहिरियों मरहलो मुकमल करे वरितो। पीटीआई बानी जो पॉलीग्राफिक समेत 3 टेस्टूं कराइण खां इनकार। ज़रियनि मूजिब लाहौर पुलिस जी टीम हटियाला जेल पहुची पीटीआई बानी खां पुछा गछा करण जी कोशिश कई त हुन सवालनि जा जवाब ॾियण खां इनकार करे छॾियो। डीएसपी आसिफ जावेद जी ख़ातिरिन बार बानी पीटीआई सवालनि जा जवाब ॾिना, पर कूड़ पकड़ण वारी पॉलीग्राफ टेस्ट समेत 3 टेस्टूं कराइण खां साफ़ इनकार करे छॾियो। वकील सलमान अकरम राजा चयो आहे त बानी पीटीआई 9 मई जे वाक़िअनि खां लातालुकीअ जो इज़हार कयो आहे ऐं हू नफ़रत वारो माहौल ख़तम करे अॻिते वधणु चाहे थो। सदर आसिफ अली ज़रदारी क्रिश्चियन मैरिज तरमीमी एक्ट 2024 ईस्वी ते सही करे छॾी। एक्ट तहत मसीह बिरादरी जे मर्दनि ऐं औरतुनि लाइ शादी जी उमिरि 18 साल हूंदी। तक़रीब खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शिदत पसंदी ऐं फ़िरक़े वारियत लाइ माशरे में का बि गुंजाइश न आहे। अक़लियतुनि खे पाकिस्तान में बि आईन ऐं कानून मूजिबि सभु हक़ हासिल आहिनि। हुकूमत खे अक़लियतुनि लाइ पुलिस समेत समूरनि वज़ारतुनि में कोटा वधाइण लाइ चवंदुसि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुल्की बरामदात खे 60 अरब रुपया सालियानो ताईं पहुचाइण जो हदफ़ ॾेई छॾियो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि बरामदात बोर्ड जो इजलास परडेही वज़ीर इसाक डार, जाम कमाल ऐं ॿियनि जी शिरकत। शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। नव मई जे मास्टर माइंड नेठ पंहिंजे ॾोह जो इतराफ़ करे वरितो। जंग खे 4 महीननि ताईं पलस्तर ॿधण वारे ड्रामे दौरान 9 मई जी रिथाबंदी कई वई। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त पीटीआई सियासी जमायत न पर वेगोड़ी टोलो आहे, जंहिंजो मक़सदु रुगो रियासत खे नुक़सान पहुचाइणु आहे। साज़िशी टोले ख़िलाफ़ शाहिदियूं ऐं सबूत मौजूदु आहिनि। आईन ऐं कानून मूजिबि शरपसंद टोले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई मुल्की मुफ़ाद में आहे। पीपल्स पार्टी कंहिं बि सूबे में गवर्नर राज जी हिमायत न कंदी। वफ़ाक़ी हुकूमत सियासी पार्टी ते पाबंदी बाबति संजीदा हूंदी त मामिलो काबीना में आणींदी। हर पार्टी खे सियासत करण जो इख्तियार आहे, पर सियासत ऐं दहशतगर्दीअ में फ़र्क़ु आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सियासत में हर शइ जाइज़ नाहे हूंदी। एपीएस सानिए खे वक़्त बि केपी में पीटीआई जी हुकूमत हुई। बनू वाक़े वक़्त बि तहरीक इंसाफ जी हुकूमत आहे
अमन कायम करण सूबाई हुकूमत की जिम्मेवारी आहे। इस्लामाबाद जी अदालत पीटीआई जे मरकज़ी इतलात सेक्रेटरी रऊफ़ हसन खे 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते एफआई हवाले करे छॾियो। गिरफ़्तार 2 औरतूं अदालती रिमांड ते जेल हवाले। एफआई रऊफ़ हसन ऐं ॿियनि खे अदालत में पेश करे 40 ॾींहनि जो रिमांड घुरियो हो। सिंध जे तालीम खाते गर्मी की शिदत ऐं तेज़ बरसातुनि जे इम्कानी सूरत हाल सबब स्कूलनि जूं मोकलूं 14 अगस्त ताईं वधाए छॾियूं। नोटिफिकेशन जारी। तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो आहे त मौसमी सूरत हाल खे नज़र में रखंदे मोकलुनि में वाध कई आहे। नओं तालीमी साल हाणे 15 अगस्त खां शुरू थींदो। पीका एक्ट तहत इस्लामाबाद में गिरफ़्तार जवाबदारनि जे ट्रायल लाइ अदालतूं क़ाइम करण जी मंज़ूरी। वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ कानून वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। डिजिटल दहशतगर्दी ऐं डिजिटल ॾोहनि तहत गिरफ़्तार जवाबदारनि जो ट्रायल पीका एक्ट तहत थींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट जी 2 जून वारे फ़ैसिले तहत अदालतूं क़ाइम करण जी मंज़ूरी ॾिनी वई। लाॻापियल हाई कोर्ट एडिशनल सेशन जजिस ऐं सिविल जजिस ईस्ट वेस्ट के ट्रायल जो अख्तियार हूंदो। ॿियनि सूबनि में बि लाॻापियल हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी सलाह सां जजिस नामज़द कया वेंदा। अमेरिका अफगानिस्तान मां वापस वियो पर असां लाइ दहशतगर्द छॾे वियो। पाकिस्तान में दहशतगर्दी जा वाक़िया वधी रहिया आहिनि। असम इस्तेकाम ख़िलाफ़ हिकु सूबाई असेंबली मां ठाराव मंज़ूर थियणु अफ़सोसनाक आहे। एक्स सर्विसमैन सोसाइटी जे सदर लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड अब्दुल क़यूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 2004 में पाकिस्तान दहशतगर्दी में 4थे नंबर ते हो। 2021 में 550 माण्हू दहशतगर्दी में शहीद थिया। दहशतगर्दी असांजे मुल्क ऐं क़ौम लाइ वॾो मसइलो आहे। मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड जो अॻूणो कंट्रोलर आईटी मैनेजर ऐं सुपरिटेंडेंट जाली मार्कूं ॾियण जे इल्ज़ाम हेठि नौकरियुनि तां बरतरफ़। सेक्रेटरी ब्रांच जे 14 मुलाज़िमनि खे चौकास नोटिस जारी। तालीमी बोर्ड जे चेयरमैन बरतरफ़िन जी तस्दीक़ करे छॾी। बोर्ड चेयरमैन ज़ुल्फ़कार शाह चयो आहे त अॻूणे कंट्रोलर आईटी मैनेजर ऐं सुपरिटेंडेंट जूं नौकरियुनि तां बरतरफ़ियूं वॾे वज़ीर जे हुकुमनि तहत कयूं वयूं आहिनि। आईबीए टेस्ट में 33 खां 39 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि जो कराची प्रेस क्लब खां सीएम हाउस ॾांहुं मार्च। पुलिस बैरियर लॻाए मुज़ाहिरनि खे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोके वरितो। उम्मीदवारनि जो मुतालबो आहे त टेस्ट में 33 खां 39 मार्कूं खणंदड़नि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। आईजी सिंध गुलाम नबी मेमण 9 ॾींहं मोकल ते रवानो। एडिशनल आईजी मुज़फ़र अली शेख वक़्ती आईजी तौर चार्ज संभाले वरिती। वक़्ती आईजी मुज़फ़र शेख जो चवणु आहे त नेशनल एक्शन प्लान ते अमल कयो वेंदो। प्रोफेशनल मामलनि में तरफ़दारी ऐं अख़्तियारनि जे ग़लति इस्तेमाल जे कल्चर खे ख़तमु करणु ज़रूरी आहे। एनडीएमए सिंध समेत मुख़्तलिफ़ सूबनि में ॿोॾ ॾेई तेज़ बरसातुनि जो अलर्ट जारी करे छॾियो। बयान में चयो वियो आहे त बरसात सबबि केपी ऐं आज़ाद कश्मीर में ॿोॾ जहिड़ी सूरत हाल पैदा थियण जो ख़तरो आहे। सिंध में कराची, हैदराबाद, उमरकोट, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सखर, लाड़काणो डिवीज़न, थरपारकर, बदीन, ठट्टो, सजावल, इस्लामकोट ऐं ॿियनि इलाइक़नि में अॼु राति तूफ़ानी बरसात पइजी सघे थी। सूबाई हुकूमतूं ऐं लाॻापियल इदारा तयार रहनि। कराची जे शाहीन कॉम्प्लेक्स आया चंद्रीगढ़ रोड, गवर्नर हाउस ऐं प्रेस क्लब जे पासे बदतरीन ट्रैफिक जाम। शहरी रुली विया बदतरीन ट्रैफिक में फाथल। शहरी सख़्त गर्मी में परेशान। केतिरनि ई गाॾियुनि जो पेट्रोल बि ख़तम थी वियो। वॾे वज़ीर ट्रैफिक जाम थियण जो नोटिस वठंदे रोड रस्ता खुलाइण जी हिदायत करे छॾी। रिपोर्ट बि तलब।